बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। गुल हसन इबू पोटो तव्हांजे लाइ हाज़िर ख़िदमत। एक गेरो ऐं गेरी पाण में ॻाल्हियूं कंदा उॾरंदे कंहिं तरफ़ वञी रहिया हुआ त हिननि खे कंहिं जाइ ते राति पइजी वई। हिकिड़ी जाइ ते कंहिं वण जे मथां ई वेही रहिया। उते ॾिठऊं त चारई पासा बिल्कुलु वीरानी छायल हुई। कंहिं बि तरफ़ काई बि आबादी हिननि खे ॾिसण में न आई। गेरे गेरीअ खे चयो त हिते शायदि चिॿरा घणा था रहनि, उन जे करे ही ॻोठु ही इलाइक़ो वीरान आहे ऐं हिते काई बि आबादी न आहे। गेरे ऐं गेरीअ इहा सलाह कई त हिन वण ते पाण खे राति न गुज़ारणु घुरिजे ऐं अॻिते हलूं कंहिं वसंतीअ में, कंहिं आबादीअ में। उन ई वण ते मथां हिकिड़ो चिॿरो वेठो हुयो जेको कुझु हेठि लही आयो। गेरे ऐं गेरीअ खे चई त राति काफ़ी थी चुकी आहे, ऊंदहि थी वई आहे, तव्हां हींअर काॾे बि न वञो। तव्हां अॼु राति मुंहिंजी महिमानी खाओ ऐं सुबुह सवेर जीअं ई सिज उभिरे त हलिया वञिजो। गेरे ऐं गेरीअ हिन जी उहा ॻाल्हि क़बूल कई। जॾहिं सुबुह थियो ऐं ही वञण लॻा त उन चिॿरे गेरे खे चयो त तूं भले वञ, पर गेरी हिते मूं सां रहंदी, छो त गेरी तुंहिंजी न पर मुंहिंजी आहे। इन ते गेरो हुन सां फिटी वियो ऐं ही पाण में टकिरजी पिया। हिननि जो झेड़ो थियणु लॻो। आख़िरकार चिॿरे सलाह ॾिनसि त पाण हलूं था इलाइक़े जे चङे मुड़ुस ॾे ऐं उन खां हली था फ़ैसिलो करायूं। गेरो गेरी ऐं चिॿरो इलाइक़े जे चङे मुड़ुस ॾे विया। चिॿरे इलाइक़े जे वॾेरे जे साम्हूं अहिड़ा त मज़बूत दलील ॾिना उन गेरीअ खे पंहिंजी या पंहिंजी ज़ाल साबित करण जे लाइ, जो गेरो केस हारजी वियो ऐं उन इलाइक़े जे चङे मुड़ुस चिॿरे जे हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो। गेरो वीचारो उदास, मायूस ऐं परेशान वापसि वञणु लॻो। हिन जे अखियुनि में नीर हुया। जॾहिं ही उॾरी ऐं पंहिंजे मंज़िल जे तरफ़ निकिरणु लॻो त चिॿरे हिन खे पोयां सॾु कयो। चयईंसि त गेरा, ॻाल्हि ॿुध, गेरी तुंहिंजी आहे, अॼु बि तुंहिंजी आहे, सुभाणे बि तुंहिंजी आहे ऐं कल्ह बि तुंहिंजी हुई। पंहिंजी गेरीअ खे वठी वञ, गेरी मुंहिंजी न आहे। बसि मां सिर्फ़ु तोखे इहो पियो महसूसु करायो त कंहिं इलाइक़े में चिॿरनि जे घणे हुजण जे करे इलाइक़ा या आबादियूं या ॻोठ वीरान न आहिनि थींदा, पर वीरानी इलाइक़नि में तॾहिं ईंदी आहे जॾहिं मुआशिरे मां इंसाफ़ ख़तमु थी वेंदो आहे, जॾहिं इलाइक़े जा चङा मुड़ुस, अदालतूं, हुकूमतूं ऐं मुआशिरो इंसाफ़ न आहे ॾींदो। सो दोस्तो, अॼु जे दौर में अगरि असां पंहिंजे मुआशिरे जे आसपास में नज़र फिराईंदासीं त यकीनन इंसाफ़ जी तक़ाज़ा तव्हांखे बिल्कुलु बि घटि खां घटि नज़र ईंदी। मां सोचां थो त जेकॾहिं असांजे मुआशिरे में इंसाफ़ हुजे ऐं हक़ बराबरीअ जे बुनियाद ते मिलनि त कोई बि माण्हू ग़रीब, बेवस, लाचार, बेसहारा न रहंदो।